रतोदरो में नाजायज अदावतूं हटाइण लाइ मुख्तियार खां रतोदरो सिकंदर अली कलवड़ की अगवाणी में मेनफुल हमलो पुलिस एहलकारनि समेत शहर में निकिरी पियो। मेन बॉयज प्राइमरी स्कूल 2 सब्जी फ्रूट मार्केट जैकमाबाद रोड सां नाजायज अदावतूं हटायूं वयूं आहिनि। दुकाननि आॾो रखियल संदुल गैर कानूनी छपरा हटाया विया, जॾहिं त रोड ते बीठल रेढ़ा पिणु हटाया विया आहिनि। केतिरनि ई दुकानदारनि जा गैर कानूनी रखियल संदुल इंतजामिया खणाए म्यूनिसिपल में रखाए छॾिया आहिनि। उन सिलसिले में मुख्तियार कार रतोदरो सिकंदर अली कलवड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़ जे बुनियाद ते हद दख़लियूं हटायूं वेंदियूं। फिलहाल असां पहिरीं मरहले में गैर कानूनी छपरा ऐं संदुल हटाया आहिनि, पर जॾहिं अञा वरी हुननि जी ॿीहर कब्ज़ा कया त उन्हनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कंदासीं ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कराईंदासीं। जिन खे अलॉटमेंट थियल हूंदी उन खे छॾे बाक़ी ॿियो समूरियूं नाजाइज़ अदावतूं ड्राहे पट कयूं वेंदियूं। रिपोर्ट हादी बख्श नूनारी, सोने सिंध न्यूज़, रतोदरो। वधीक अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सोने सिंध न्यूज़।